ॾींहं जो मुशक्क़तूं आहिनि, राति जा सफ़र थिया आहिनि, प्यारे हबीब खे का तकलीफ़ न पहुचे। फरमाए तां पोयां घोड़ो लॻाए करे अचां पियो, ॾिसां थो पाण खे सवारी ते हलंदे हलंदे निंड अची वई आहे, ऊंघ अची वई आहे, ओझरान थी आहे, जंहिंजी बिना ते पाण सवारी खां किरण वारा ऐं तेरी सां ते निकिरां थो, अॻिते हली करे प्यारे हबीब खे ते कंहिं हिसाब सां ॾियां थो, पाण निंड मां सुजाग बि न थियनि ऐं घोड़े ते सही करे रहनि। अहिड़ी तरह असांजो सफ़र तेरी सां हलंदो रहे थो। राति जो अधु हिसो गुज़रियो आहे, प्यारे हबीब जे इन रिफ़ाक़त खे मूं छॾियो न आहे, वरी पाण खे निंड अचे थी ऐं ॿिए दफ़ा पाण सवारी था किरण वारा हो। लेकिन टे दफ़ा जॾहिं आइन सहरी जो टाइम थियो आहे ऐं मुसाफ़िर खे बि निंड इंतिहाई मिठी हूंदी आहे, इंसान केतिरो पत्थर ऐं ॾाढो छो न हुजे पर सहरी जे टाइम ते इन जे मथां निंड ग़लबो कंदी आहे। सैयदना अबू क़तादा फरमाइनि था, बसि हाणे प्यारे हबीब खे एतिरी निंड अची चुकी हुई, पाण अनकरीब जो घोड़े तां किरण वारा हो ऐं तेज़ी सां लिपटां थो, पाण खे भांकरे तां विझी करे सिधो करियां थो। हदीस अल्फाज़ आहिनि, पाण मथे उथी करे विहनि था, मन अंता ऐं शख़्स तूं केरु आहीं, तो मूंखे हिन ई सवारी ते टेकनी आहे। अबू क़तादा फरमाइनि था, अल्लाह जे हबीबा तारुफ़ कराए थो, अबू क़तादा अंसारी। अबू क़तादा केतिरो टाइम थियो आहे तोखे हिन मूंसां गॾु हलंदे? फरमाए तो अल्लाह जे हबीबा, बस रातों की रात थी वई आहे, मुंहिंजे अख में आराम कोन आयो आहे, मूंखे ओझराण कोन थी आहे, इन खुटके मां मतां तव्हां सवारी था किरी न। पा फरमाइनि था, हफ़िज़कल्लाहु कमा हफ़िज़्त नबियका, अल्लाह सुब्हानहु तआला तुंहिंजी ईअं हिफ़ाज़त करे जेको प्यारे हबीब जी हिफ़ाज़त फरमाई। यानी पंहिंजे जान खां बि ज़्यादा प्यारा हबीब हज़रात सहाबा खे केतिरे क़दुरु प्यारा, कहिड़ो दास्तान ॿुधाए ॾे उन्हनि जे मोहब्बत जो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। क़ुल अतीउल्लाह वर रसूल फ़इन तवल्लव फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। मुख्तसर हम्दो सना ऐं दुरूद व सलात जे बाद हदीस जे माया नाज़ ऐं सही तरीन किताब सही बुखारी ऐं सही मुस्लिम में सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु जे हवाले सां प्यारे पैगम्बर जो हिकु इंतहाई अज़ीम ऐं जामे तरीन फरमान मौजूद आहे। इन हदीस के ऐं फरमान रसूल के बयान करण जे लाइ इमाम मुस्लिम रहमहुल्लाह जेको बाब क़ाइम फरमायो आहे, वो बाब इहो आहे, बाब वजूब मुहब्बत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर मिनल अहली वल वलदी वल वालिदी वन नास अजमाइन। बाब ने शे जे बारे में त प्यारे पैगम्बर सां जेका मुहब्बत करणी आहे उहा मुहब्बत करण लाज़िम आहे, वाजिब आहे। ऐं इहा मुहब्बत रोए ज़मीन ते जेके मुअज़्ज़ज़ तरीन रिश्ता आहिनि, यानी अहलो अयाल, इंसान जो औलाद, इंसान जा वालिदैन ऐं दुनियावी मिल्कियत, इन तमाम मुहब्बतनि खां प्यारे पैगम्बर जी मुहब्बत इंतहाई अज़ीम तरीन हुजे। हदीस अल्फाज़ आहिनि, पाक सल्लल्लाहु अलैहि फरमाइनि था, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमाइन। ऐं ॿी रिवायत में जेके अल्फाज़ आहिनि, पाक फरमाइनि था, वल्लज़ी नफ़्सी बियदिही, उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, उन वक़्त ताईं को बि शख़्स
हकीकी मुसलमान ऐं मोमिन नथो बणिजी सघे जेसि ताईं जो उन क्या पंहिंजे अहलो अयाल, उन जे औलाद, उन जे वालिदैन ऐं दुनिया जी पूरी महबूब शयुनि खां उन खे ज़्यादा ऐं उन खे महबूब न हुजनि। ऐं भाइरो, इन्ही पसे मंज़र में अल्लाह सुब्हानो ताला पंहिंजे पाकीज़ कलाम में दुनिया जा मुअज़्ज़ज़ तरीन ऐं महबूब तरीन जेके रिश्ता आहिनि उन्हनि जे मुहबत ऐं रिश्तनि जो तज़किरो फरमायो आहे। ऐं दुनिया जे हूंदे जेकॾहिं उन्हनि जे मुहबत में नक़्स थी वियो, जेकॾहिं उन्हनि जे मुहबत में ज़रा कमी पैदा थी वई, दरगुज़र थी सघे थो, उन कमी जी पुराई थी सघे थी, पर जेकॾहिं कंहिं मुसलमान ऐं मोमिन के दिल में प्यारे पैगंबर जे मुतालिक मोहब्बत की कमी है या उन जे ईमान की कमी है। अल्लाह सुब्हानहू तआला पंहिंजे पाकीज़ कलाम में फरमाए थो, कुल इन काना आबाउकुम व अबनाउकुम व अज़वाजुकुम व अबनाउकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व इख़वानुकुम व अशीरतुकुम व अमवारुन इक़्तरफ़्तुमूहा। फरमाए इंसानो, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा अब्बा ॾाॾा, अव्हांखे पंहिंजो औलाद, अव्हांखे पंहिंजा भाइर, अव्हांखे पंहिंजो घरवारियूं ऐं दुनियावी कयल सामान ऐं तिजारत जो सामान, अव्हांखे पंहिंजा घर, इहे दुनियावी जेके बि शयूं आहिनि जेकॾहिं प्यारे पैगंबर खां ऐं अल्लाह जी ज़ात खां ज़्यादा महबूब आहिनि, फ़तरब्बसू, त पोइ दुनिया जे हूंदे तव्हीं अज़ाब इलाही जो इंतज़ार करियो, तव्हीं अज़ाब इलाही जो इंतज़ार करियो। हत्ता याति अल्लाह बिअम्रे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो अज़ाब अची सघे थो जेकॾहिं मुसलमान जे दिल में इहा मोहब्बत कम थी वञे, घटि थी वञे, प्यारे पैगंबर जे मुतालिक जेकॾहिं मोहब्बत में घटिताई अची वञे। भाइरो, जिन शख़्सियतनि जे अॻियां इहो फ़रामीन रसूल ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो पाकीज़ा कलाम तिलावत कई वई पई, उन्हनि जी कैफ़ियत छा? जेके सभ खां पहिरीं इन वही जा मुखातिब हुआ ऐं जिन पंहिंजे इन ख़ुशकिस्मती जे ज़रिए प्यारे पैगंबर जे चेहरे अनवर के रूबरू उठो है ऐं महबूब तरीन शख्सियतूं बणजनि था, उन्हनि जी कैफ़ियत छा आहे? सही मुस्लिम जी रिवायत आहे, शमए नबूवत जो हिकु परवानो अचे थो, सहाबी रसूल आहिनि ऐं अल्लाह जे हबीब खां हिकु इंतहाई अनोखो सवाल करे थो। सवाल इंतहाई हैरत दे आहे। सवाल छा आहे? मतस्साअत या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जे हबीब क़यामत कॾहिं अचे थी? सवाल छा है? क़यामत कॾहिं अचे थी? पाक फरमाईनि था, मा अदत लहा, ऐं अल्लाह जा बाना क़यामत जी हिकु हौलनाकी आहे। मंज़र क़यामत ते पहुचण जे लाइ इंसान खे सकरात जी सख़्ती मां क्रॉस थियणो पवे थो। क़यामत जे माहौल ते पहुचण जे लाइ आलम बरज़ख, उन जे बाद हौलनाकी क़यामत जी आहे, उन जे बाद शिद्दत ऐं सख़्ती ज़लज़ला, इंसान जे लाइ क़यामत इंतहाई हौलनाक मंज़र आहे। मा अदत लहा, तो इन क़यामत जे लाइ कहिड़ी तयारी कई आहे जो तो सवाल इहो कयो आहे। फरमाए थो अल्लाह जे हबीबा, हिकु हदीस अल्फाज़ आहिनि, मा अदत लहा अक्सर मिन सियामिन वला सदक़, ऐं अल्लाह जे रसूला बस थोड़ी नमाज आहे, सदको ऐं ख़ैरात को थोरो आहे, रोज़ा थोड़ा आहिनि, लेकिन छा आहे? हिकु अज़ीम दौलत आहे तव्हांजे चेहरे अनवर खे ॾिसण खां पोइ जेका दिलि लॻी वई आहे, जेका मोहब्बत थी आहे, उन मोहब्बत में कॾहिं नक़्स न आयो। दुनिया जे हूंदे इंसान पंहिंजे महबूब सां कॾहिं मिली रहियो आहे, कॾहिं विछोड़ो थी वेंदो आहे, कॾहिं पराए देश में हले वेंदो आहे, कॾहिं मुलाक़ात थी न सघंदी आहे, लेकिन जन्नत उहो अज़ीम तरीन मंदिर आहे जंहिंमें ज़रे बराबरि को विछोड़ो न आहे। दिलि चाहे थी क़यामत अची वञे ऐं जन्नत में तव्हां सां रूबरू ऐं हमेशह वारी मुलाक़ात थी। भाइरो, सिर्फ़ु एतिरे क़दुरु न, बल्कि अंसार ऐं अंसार जी क़िस्मत तां क़ुर्बान वञे। छा आहिनि अंसार? जंहिं अंसार जे मुतालिक हदीस अल्फाज़ आहिनि, सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन साबी रबिउल अव्वल जे शुरूआती हफ़्ते में पंहिंजे अलविदाई नसीहतूं ऐं अलविदाई वसीयतूं फरमाइनि पिया। 6-7 रबिउल अव्वल आहे, मक़ाम उहद जे तरफ़ वञनि था, वापस अचनि था, हज़रत सहाबा ऐं अंसार महसूस कनि था पाक सल्लम जे बीमारी में शिद्दत अची वञे थी। सैयदना इब्न अब्बास फरमाइनि था, अंसार जी इहा कैफ़ियत आहे। मस्जिद नबवी में
एक दफ़ा गॾिजी करे प्यारे हबीब जे मदीने अचण खे यादि करे रहिया अॼु खां आहिनि 10 साल पहिरीं पाक सल्लम जिन हिते आया पाक सल्लम सां असांजी डिघी सोबत रही आहे लेकिन हाणे इंतहाई बीमार आहिनि मालूम न आहे छा थी हदीस जा अल्फाज़ आहिनि बीमारी जे आख़िरी ॾींहंनि में पाण खे ख़बर पइजे थी मस्जिद नबी अचनि था पाण मिंबर ते वेहनि था मिंबर ते वेही करे मुख़्तलिफ़ अंदाज़ में ऐं अलविदाई अंदाज़ में पाण नसीहतूं फरमाइनि था जिन नसीहतुनि में हिकु लफ़्ज़ इहे बि आहिनि साथियो तव्हांखे मुंहिंजे अंसार जी भारत आहे तव्हांखे मुंहिंजे अंसार जी भारत आहे फ़इन्नहुम क़रैशी वहैबती ये अंसार के मामूली ना आहिनि बल्कि ये अंसार मुझे जिस्म सा मिलल कपड़े जे तरह आहिनि ये अंसार मुझा वफादार साथी आहिनि ये अंसार मुझा राजदान जिक्र आहिनि लिहाजा मुझे अंसार जी तव्हां खे भारत आहे ऐं सिर्फ़ एतिरे क़दर न हदीस जा अल्फाज़ आहिनि हिकु गुज़ारत जे अंदाज़ में अंसार जे इस्लाम जे फिदा थियनि था जेके शहादतूं आहिनि पाण अलविदाई नसीहत में फरमाइनि था पाण फरमाइनि था साथियो मुझे अंसार जी भारत आहे दुनिया जा नस्ल माण्हू वधंदे पे रहंदा नस्लनि जा नस्ल वधंदा कुरैश वधी वेंदा ॿिया कबीला हवाज़िन वारा वधी वेंदा जेतिरा कबीला आहिनि उहे वधंदा पे रहंदा तव्हांखे ॿुधायां जेके मुंहिंजा अंसार आहिनि इहे घटिजंदा वेंदा जहिड़ी तरह पाणी में लूण खे लॻाए छॾिजे ऐं लूण खे अंदरि ई ख़तमु थी वेंदो आहे मुंहिंजा अंसार ई ख़तमु थी वेंदा इहो हिकु इशारो आहे त अंसार मूं तां फिदा थियण जे लाइ दीन इस्लाम तां कुर्बान थियण जे लाइ शहीद थियण जे लाइ कॾहिं पोइ हिते कोन हटंदा बल्कि अंसार जी अक्सरियत दीन इस्लाम जे लाइ शहीद थी इस्लाम जी तारीख़ खे ज़रा कंगाल करे ॾिसो खोले करे ॾिसो त सही ग़ज़वे बदर में इंतहाई थोरा शहीद थियण वारा पर अंसार आहिनि ग़ज़वे उहद में 70 जे क़रीब जेके 70 शहीद थिया आहिनि उन में 60 खां 62 हज़रात अंसार आहिनि ग़ज़वे यमामा में मुसैलिमा कज़्ज़ाब जे अॻियां जॾहिं जंग लड़ी वञे थी उन्हनि में शहीद थियण वारा हज़रात अंसार आहिनि सैयदना जेके हज़रात क़ुर्रा 70 कारी शहीद कया वञनि पिया उन्हनि 70 जो ताल्लुक़ अंसार सां आहे पाण फरमाइनि था मुंहिंजे अंसार जे खे भारत आहे ईअं ॻणंदा वेंदा जहिड़ी तरह पाणी में लूण लॻायो वञे ऐं इहो ॻरी करे ख़तमु थी वेंदो इहो अंसारी प्यारे हबीब जे अॻियां अचे थो ऐं हिकु इंतिहाई अनोखो सवाल फरमाए ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था सल्ली या रबिया इहा पेशकश कहिड़े टाइम ते वञे थी हदीस जे अल्फाज़ ते जेकॾहिं गौर कयो वञे राति जो पहिरियों हिसो ख़तमु थी चुको आहे ऐं पोयों पहर शुरू थी चुको आहे राति जा 2:30 बजे थी चुका आहिनि अंसार जो हिकु नौजवान बुलूग अचे क़रीब हिकु जवान आहे जेको प्यारे हबीब जी चांव ते वेठल आहे रबिया बिन काब अल असलमी रज़ी अल्लाह तआला अन्हु बल्कि तारीख़ इस्लाम में अहादीस जे अल्फाज़ से जेकॾहिं गौर कयो वञे सैयदना रबिया असलमी रज़ी अल्लाह तआला अन्हु खे हिकु दफ़ा पाण फरमाइनि था ऐं रबिया भला जवान थी चुको आहीं शादी छो कोन पियो करे फरमाए थो अल्लाह जा हबीब तव्हांजी मोहब्बत जी बिना ते जेकॾहिं शादी करे विधमि आउं पंहिंजे घरवारी सां मशगूल थी वेंदुसि पंहिंजे बचड़े ॿारनि सां मशगूल थी वेंदुसि जेसिताईं तव्हांजी सोबत मुयसर आहे जेसिताईं तव्हांजी ज़िंदगी आहे दिलि चाहे थी तव्हांजे चवण खे छॾे करे आउं पंहिंजे राति जो घर न सुम्हां राति जे आख़िरी पहर में पाण फरमाइनि था ऐं रबिया सल अॼु तूं मूंखां घुर शइ कहिड़ी शइ घुरे सैयदना रबिया बिन काब अल असलमी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे फरमाइनि था ऐं अल्लाह जे रसूल असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नह ओ साॻियो सवाल ऐं अल्लाह जा हबीबा बस क़यामत क़ाइम थी वञे हिसाब किताब फाइनल थी वञनि उहो मंज़र हुजे जंहिं मंज़र में असां जन्नत में दाख़िल थियूं ऐं आउं तव्हांजो वारिसरी असां जन्नत में दाख़िल थियूं ऐं तव्हांजो वारिसरी हुजां बल्कि हिकु हदीस जा अल्फाज़ एतिरे क़दुरु आहिनि हिकु अंसारी दुनिया जे हूंदे अञा ज़िंदह वेठो आहे ऐं पंहिंजी जन्नत खे यादि कंदे प्यारे हबीब जे आला इल्लियीन खे यादि कंदे रोई रहियो आहे कंहिं साथी पुछो रोई छाजी बिना ते थो फरमाए थो रोआ हिन ॻाल्हि ते पियो जेकॾहिं असां जन्नत में दाख़िल थियूं बि सही लेकिन छा आहे पाण अल्लाह जा रसूल आहिनि
पाण अल्लाह जा कासिद आहिनि, पाण इमामुल अंबिया आहिनि, जन्नत जे आला मर्तबे ते हूंदा। असां आम मुस्लमान आहियूं, जन्नत जे हेठे तबके ते हूंदासूं, पाण सां बार बार मुलाक़ात थी कोन सघे। हदीस जा अल्फाज़ आहिनि, पाण थपके दे करे फरमाइनि था अल मरो मन हब्बा, ऐं साथी परेशान थियण जी ज़रूरत न आहे, इंसान जी जंहिंसां दिलि हूंदी आहे उहो हमेशह उन सां गॾु हूंदो। सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन फरमाइनि था, जॾहिं इहा ख़ुशकिस्मती असांजे कणनि ते पहुचे थी जो पाण फरमाइनि था हिकु मुहिब इंसान पंहिंजे महबूब सां गॾु रहंदो ऐं क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो। फरमाए थो इहो अहिड़ो ख़ुशी जो अज़ीम परवानो हो, इन खां पोइ असांखे कंहिं ॿिए मामले ते ख़ुशी कोन थी। सही मुस्लिम जे रिवायत जा अल्फाज़ आहिनि, फनुहिब्बुल्लाह व रसूलहु व अबा बकरिन व उमरा फअरजू अन अकून मिनहुम। उन ॾींहं खां वठी करे आउं ऐलान थो करियां, मुंहिंजी अल्लाह जे ज़ात सां मुहबत आहे, आउं प्यारे हबीब सां मुहबत करियां थो, अबू बकर उमर सां मुहबत करियां थो। छाजी बिना ते पाण ख़ुदि फरमायो आहे इंसान पंहिंजे महबूब सां गॾु। भाइरो, जिन शख़्सियतनि प्यारे हबीब खे पंहिंजे अखियुनि जे अॻियां ॾिठो ऐं एतिरे क़दुरु जो उन्हनि पंहिंजे क़यामत जो बि सुवाल कयो आहे, उन्हनि जे मुहबत जी कैफ़ियत छा आहे, केतिरे क़दुरु जज़्ब मुहबत उन्हनि जे दिलनि में समायल आहे। सही बुखारी जी उहा अज़ीम तरीन रिवायत तव्हां यकीनन ॿुधी हुई, जंहिंमें सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन फरमाइनि था, आख़िर में फरमाइनि था अय अल्लाह जे रसूल ला अंत हब्बु इलैया मिन नफ्सी, तव्हां मूंखे पंहिंजे जान खां बि इंतहाई अज़ीज़ आहे। मूंखे पंहिंजी जान एतिरी प्यारी न आहे जेतिरे क़दुरु तव्हांजी जान मूंखे प्यारी आहे। भाइरो, अॼु असां वेही करे वीचार करियूं, प्यारे हबीब सां इहे दावा करण वारा जिन चयो थे पंहिंजी जान खां बि प्यारे हबीब जी जान असांखे ज़्यादा महबूब आहे, ज़रा परखे करे ॾिसूं त सही उन्हनि जे मुहबत जी कैफ़ियत छा। दुनिया जे माहौल में हूंदे इंसान खे जॾहिं कंहिंसां मुहबत थी पवंदी आहे, इंसान कोशिश कंदो आहे उन जी बार बार ज़ियारत करे, इंसान कोशिश कंदो आहे अकेलाइयत में उन सां ख़ूब कचहरियूं करे, इंसान कोशिश कंदो आहे उन तां पंहिंजी जान फिदा करण जे लाइ, ऐं दौरान ज़िंदगी जेकॾहिं का यादगिरी वारी शइ ॾींदो आहे उन खे महफ़ूज़ बनाए करे रखंदो आहे, ऐं विछड़ी वञण खां पोइ दुनिया वारनि खे ॾेखारींदो आहे हीअ मुंहिंजी फलां शख़्स जी यादगार आहे, मूं सांडे करे रखी आहे, मूं ज़िंदगी जे दौरान इहा फलां ऐं फलां निशानी बनाए करे रखी आहे। जेसि ताईं जहिड़ो हूंदो आहे मरण घड़ी ताईं पंहिंजे महबूब जे उन शइ खे करे विसारींदो न। लेकिन प्यारे हबीब जे इन फिदाइया ने इस्लाम ऐं शमए नबूवत जे ज़िंदगी ते असां ज़रा परखे करे ॾिसूं त सही हिननि पंहिंजे जान जो नज़रानो केतिरे क़दुरु ॾिनो। जेके इहा दावा कनि था अय अल्लाह जे हबीबा असांखे पंहिंजे ज़ाती जान खां बि तव्हां इंतहाई अज़ीम आहियो। हदीस जा अल्फाज़ आहिनि, ग़ज़वे सभ खां पहिरीं इस्लाम जी जेका जंग आहे ग़ज़वे बदर, जंहिं ग़ज़वे बदर जी मुस्लमाननि वटि का ज़ाहिरी तयारी न आहे, सिर्फ़ 313 आहिनि, जंगी एतबार सां का वॾी तयारी न आहे, लेकिन छा आहे अचानक उहा जंग छिड़ी पवे थी। हदीस जा अल्फाज़ आहिनि, ग़ज़वे बदर जे थियण खां पहिरीं पाक सल्लम जिन हज़रात सहाबा खां मशवरो पाण वठनि था। सभ खां पहिरीं मिक़दाद बिन अमर इब्न असवद रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन उथी करे बीहनि था ऐं फरमाइनि था अल्लाह जे हबीबा लसना का साहिब मूसा, ऐं अल्लाह जे रसूला असां साहिब मूसा जी तरह न आहियूं जो असां तव्हांखे ईअं चऊं जो तव्हां ऐं तव्हांजो रब नी विड़ो असीं इन मंदर खे परे करे ॾिसण वारा आहियूं। असां ईअं न आहियूं, वलाकिन नुकातिल अन यमीनिका व अन यसारिका व बैन अयदीका व मिन खल्फिका। ऐं अल्लाह जे रसूल असीं तव्हांजे साॼे लड़ंदासूं, असीं तव्हांजे खाॿे लड़ंदासूं, असीं तव्हांजे अॻियां सुपर हूंदासूं, पोयां ढाल बंदी करे ॾींदासूं। कंहिं दुश्मन खे ज़रूरत न आहे जो तव्हां ते ज़रे बराबरि हमलो करे के ॾेखारे। ऐं इन दौरान हिकु सहाबी आहे, पोड़ी उम्र जो सहाबी आहे, अंसार सहाबी आहे, उम्र जो वॾी पातल आहे, लेकिन बदर जे शुरका में इन खां शौक़ थियल आहे। सैयदना साद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जॾहिं पाण फरमाए रहिया हुआ जेकॾहिं क़ौम जा रईस ऐं पटेल बि जेकॾहिं हिम्मत कनि असां दुश्मनाने दीन सां जंग करे सघूं था। सैयदना साद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन उथी करे बीहनि था, फरमाइनि था अल्लाह जे हबीब इया ना तुरीद या रसूल अल्लाह,
शायद तव्हांजो असां इशारो औस जे तरफ़ आहे, हज़रत जे तरफ़ आहे, जेके अंसार जो शौक़ूं आहिनि। ऐं उन्हनि जो सरदार आहियां, पटेल आऊं आहियां, रईस आऊं आहियां, मुंहिंजी पूरी क़ौम मुंहिंजे हथनि में आहे। ऐं जिन खे इशारो कंदसि, इशारे ते चार बंदी वेंदा। तव्हांजो जेकॾहिं हुकुम हुजे, साम्हूं तो खुश्की आहे, ज़मीन खुश्क लॻी पई आहे। वलो अमरतना अन नफ़ीदल बहरा ला अख़ज़नाहा, जेकॾहिं तव्हांजो आर्डर हुजे ऐं अॻियां दरिया हुजे, असां उन दरिया में पंहिंजे घोड़नि खे छॾण जे लाइ तयारु आहियूं। ऐं हज़रात सहाबा ये दरिया क्रॉस कंदे मावरार बहर वञी करे उते बि जंगियूं लड़ियूं आहिनि। इन अल्फाज़ जो अमल करे ॾेखारियो। ईंदड़ साल में ग़ज़वे उहद लॻे थी, जंहिंजी कैफ़ियत छा आहे। कुझु उहे सहाबा किराम जेके जल्द इन ऐलान खे यानी बदर जे ऐलान खे ॿुधी न सघिया हुआ ऐं उन मक़ाम ते पहुची न सघिया हुआ, उन्हनि जे दिलनि में इहा कलक ऐं हसरत रहिजी रही त काश इस्लाम जे इन पहिरीं मार्के में असां बि शरीक थियूं। ऐं दिल में गॾो हिकु जज़्बो पैदा थिए थो, जेकॾहिं अहिड़ो मौक़ो पैदा थियो असां इस्लाम तां कीअं फिदा थींदासूं, पंहिंजे दिल सां आहद करे रहनि था। क़ुरान करीम में अल्लाह सुब्हानहू तआला इन शख्स यानी सैयदना अनस बिन नज़र, जेके अनस बिन मालिक जा सगा चाचा आहिनि, उन जे बारे में फरमाइनि था, मिनहुम मन कदा नहबहु व मिनहुम मन यंतज़िर व मा बदलू तब्दीला। इंतज़ार में आहे कॾहिं ग़ज़वे उहद लॻे थी। जंहिं ग़ज़वे उहद लॻण वारी आहे, पहिरीं मार्के जे पहिरीं झड़प खां पोइ जॾहिं मुस्लमान कोई साइड ते थी वञनि था ऐं पाण अकेला बीह करे ऐलान फरमाइनि था, इंसानियो ऐं इंसानो ऐं सहाबो तव्हां ॿुधी वठो, अना मुहम्मद रसूलुल्लाह, अना मुहम्मद अब्दुल मुत्तलिक, आउं को बुज़दिल न आहियां, आउं को मैदान छॾे करे वञण वारो न आहियां, आउं अब्दुल मुत्तलिब जो ख़ानदान जे शख़्सियत जो शख़्स आहियां, पंहिंजो मैदान छॾे करे हितां कॾहिं बि न हटंदसि। तारीख़ गवाह आहे, सभ खां पहिरीं पाण जे साम्हूं जुर्मत जी कैफ़ियत में जेके शरीक थियण वारा आहिनि हज़रात अंसार आहिनि। 7 ॼणा साम्हूं बंदी करे बीहनि था। उन्हनि में हिकु सैयदना अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाहु ताला अन्हु जन आहिनि, जेके पाण जे अॻियां सुपर बंदी करे बीहनि था, पाण जे अॻियां ढार बंदी करे बीहनि था। हिकु शहीद थींदो वञे पियो, ॿियो शहीद थिए थो, बिला आख़िर 6 ॼणा शहीद थी वञनि था। पाक सल्लम जिन सैयदना अबू तलहा अंसारी जे पोयां बीठल आहिनि। हदीस जा अल्फाज़ आहिनि, पाक सल्लम जिन सैयदना अबू तलहा जे कुल्हे ते पंहिंजे चेहरे अनवर खे रखी करे पाण साम्हूं मुशरिकीन खे ॾिसनि था। अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन फरमाइनि था, ऐ अल्लाह जा हबीब, तव्हां पंहिंजे चेहरे अनवर खे हेठि करियो। नारी दून नारे का व सदरी दून सदरे का, ऐ अल्लाह जा हबीबा, मुंहिंजो सीनो तव्हांजे अॻियां ढाल बंजल आहे। जेकॾहिं कंहिं दुश्मन जो तीर लॻे मुंहिंजे सीने में लॻे, जेकॾहिं कंहिं दुश्मन जो नेज़ो लॻे मुंहिंजे छाती में लॻे, जेकॾहिं को धक लॻे इहो मूंखे लॻे, ऐ अल्लाह जा हबीबा, तव्हां पंहिंजे चेहरे अनवर खे हेठि करियो। ऐं ॿिए तरफ़ कैफ़ियत छा आहे, सैयदना अनस बिन नज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जेके पूरी साल खां वठी करे इन मुशरिकनि जे तात में हुआ। हदीस जा अल्फाज़ आहिनि, मुशरिकनि में इहे काहे पए थो, हिकिड़े खे जहन्नम हासिल करे थो, ॿिए चौथे खे जहन्नम हासिल करे थो। 20 जे क़रीब आहिनि जेके मुर्दा लाश बनाए करे उन खे किराए छॾे थो। बिल आख़िर सैयदना अनस बिन नज़र खे 80 खां ज़्यादा धक लॻी करे बाद में शहीद थिए। ऐं जॾहिं शहीद थियण वारो आहे तॾहिं हदीस जा अल्फाज़ आहिनि, उन खां पहिरीं ज़बान ते अल्फाज़ अचनि था, मुंहिंजा साथियो, दुश्मननि हिकिड़ी अफ़वाह फैलाई आहे त मुंहिंजा हबीब शहीद थी चुका आहिनि। फ़क़ूमू अला मा मात अलैहि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं वाक़िअतन अल्लाह जा हबीब शहीद थी चुका आहिनि, पाण फ़ौत थी चुका आहिनि, त पोइ यादि रखो हाणे पोयां ज़िंदह रहण जो को हक़ ई न आहे। उन साॻी मंज़िल ते पहुची करे शहीद थियो जंहिं मौक़े ते अल्लाह जे हबीब जी शहीद थिया। ऐं भाइरो सिर्फ़ु एतिरे क़दर न, अकेलो सैयदना तलहा अंसारी अबू तलहा अंसारी न आहिनि, हर शख़्स पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। हिकु हदीस अल्फाज़ आहिनि, ग़ज़वे तबूक खां वापसि ईंदे हज़रात सहाबा खे पंहिंजी जान खां बि अल्लाह जे हबीब जी जान केतिरे क़दुरु प्यारी आहे। ग़ज़वे तबूक जंहिंजे मुतालिक़ क़ुरान करीम जा अल्फाज़ आहिनि, सफ़र इंतिहाई ॾिघो आहे ऐं उन सां गॾोगॾु इंतिहाई सख़्त तरीन गर्मी जी मौसम आहे। ॾींहुं इंतिहाई ॾिघो आहे ऐं राति इंतिहाई छोटी आहे। ज़्यादा सफ़र कनि था, जंग लड़ी करे जॾहिं न वापसि अची रहिया आहिनि। सही मुस्लिम जी रिवायत आहे, पाक सल्लम जिन सांझी नमाज़ मग़रिब जे टाइम ते सहाबा किराम खे जमा कंदे गॾु कंदे
पा फरमाइनि था साथियो सफ़र इंतहाई डिघो आहे, तेज़ी सां निकिरणो आहे ऐं सुभाणे फजर नमाज़ ते सिज उभरंदे टाइम ते पंहिंजी मुलाक़ात थियणी आहे। यानी अॼोकी राति में असांखे आराम न आहे करणो। राति जे आख़िरी हिसे में मदीने जे क़रीब के इलाइक़े पहुची करे पंहिंजे मंदिर जे क़रीब पहुची करे असां आराम कंदासूं। बसि अॼोकी राति में इंतहाई तेज़ी सां हितां निकिरणो आहे। हदीस अल्फाज़ आहिनि सैयदना अबू कतादा अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था बसि मूं प्यारे हबीब जो पीछो कोन छॾियो। राति जो पहिरियों सो गुज़री वञे थो। इंसान आहे, महीने जो पूरियूं थकावटूं आहिनि, दिघा एतिरा सारा सफ़र कया आहिनि, थकिजी इंसान पियो आहे, ॾींहं जो मुशक़तूं आहिनि, राति जा सफ़र थिया आहिनि। प्यारे हबीब खे का तकलीफ़ न पए अचे। फरमाइनि था पोयां घोड़ो लॻाए करे अचां पियो, ॾिसां थो पाण खे सवारी ते हलंदे हलंदे निंड अची वई आहे, ऊंघ अची वई आहे, ओझराण थी आहे, जंहिंजी बिना ते पाण सवारी खां किरण वारा ऐं तेज़ी सां अॻिते निकिरां थो। अॻिते हली करे प्यारे हबीब खे टेक ऐं हिसाब सां ॾियां थो, पाण निंड मां सुजाग बि न थियनि ऐं घोड़े ते सही करे रहनि। अहिड़ी तरह असांजो सफ़र तेज़ी सां हलंदो रहे थो। राति जो अधु सो गुज़रियो आहे, प्यारे हबीब जे इन रिफ़ाक़त खे मूं छॾियो न आहे, वरी पाण खे निंड अचे थी ऐं ॿिए दफ़ा पाण सवारी था किरण वारा हो। लेकिन टे दफ़ा जॾहिं आइन सहरी जो टाइम थियो आहे ऐं मुसाफ़िर खे बि निंड इंतहाई मिठी हूंदी आहे, इंसान केतिरो पत्थर ऐं ॾाढो छो न हुजे पर सहरी जे टाइम ते इन जे मथां निंड ग़लबो कंदी आहे। सैयदना अबू कतादा फरमाइनि था बसि हाणे प्यारे हबीब खे एतिरी निंड अची चुकी हुई, पाण अनकरीब जो घोड़े तां किरण वारा हो ऐं तेज़ी सां लिपटां थो, पाण खे भांकरे तां विझी करे सिधो करियां थो। हदीस अल्फाज़ आहिनि, पाण मथे उथी करे विहनि था मन अंता ऐं शख़्स तूं केरु आहीं, तो मूंखे हिन सवारी ते टेकनी आहे। अबू कतादा फरमाइनि था अल्लाह जे हबीबा तारुफ़ कराए थो अबू कतादा अंसारी। अबू कतादा केतिरो टाइम थियो आहे तोखे हिन मूंसां गॾु हलंदे? फरमाए थो अल्लाह जे हबीबा बसि रातो की राति थी वई आहे, मुंहिंजे अख में आराम कोन आयो आहे, मूंखे ओझराण कोन थी आहे, इन खुटके मां मथां तव्हां सवारी था किरी न। पा फरमाइनि था हफ़िज़कल्लाहु कमा हफ़िज़त नबीयक, अल्लाह सुब्हानहु तआला तुंहिंजी ईअं हिफ़ाज़ करे जेको प्यारे हबीब जी हिफ़ाज़त फरमाई। यानी पंहिंजे जान खां बि ज़्यादा प्यारा हबीब हज़रात सहाबा खे केतिरे क़दुरु प्यारा, कहिड़ो दास्तान ॿुधाए ॾे उन्हनि जे मुहबत जो। ग़ज़वा हुनैन खां वापसि ईंदे जॾहिं शाम जे पार में हिकु सहाबी मथे जबल ते चढ़ी करे वञे थो ऐं जी ॿुधाए थो ऐं ॾिसां थो हवाज़िन वारनि पंहिंजो माल, पंहिंजूं मिल्कियतूं ऐं औरतूं हिन जबल जे ॿिए पासां विहारे करे वेठा आहिनि ऐं राति जे कंहिं पैर में असां ते हमिलो करे सघनि था। हदीस अल्फाज़ आहिनि, पा फरमाइनि था मन यक़लउ लना अल-लैला, अॼोकी राति असांजी केरु चौकीदारी कंदो, असांजी केरु हिफ़ाज़त कंदो? हिकु सहाबी रसूल आहे अनस बिन अबी मरसद अल-गनवी रज़ी अल्लाहु तआला अन्हु जिन उथी करे बीहनि था, तलवार हथ में आहे, घोड़े ते सवार थी करे मथे बीहे थो। हा अल्लाह जे हबीब मूंखे तव्हां आज़िज़ करियो, तव्हां आराम करियो, ऐं तव्हांजो चौकीदार आहियां, राति जो पहिरियों पाण ॾियां। सही मुस्लिम जी रिवायत आहे, पाण जबल जे चोटी ते सर्द राति आहे, सर्दी जी राति आहे, जबल जे चोटी ते बीठा आहिनि, बसि घोड़े सवार आहिनि, सवाइ घोड़े ते सवार थी करे वेठल आहिनि, सवाइ तहज्जुद नमाज़ ऐं नफ़िल जे ॿी का बात न आहे, प्यारे पैगंबर जी चौकीदारी करे पाण बीठा आहिनि। जॾहिं फजर नमाज़ जो टाइम थियो आहे, हज़रात सहाबा खां पाण पुछनि था, पा फरमाइनि था असांजे उन हारिस चौकीदार ऐं निगहबान जो छा थियो, अञा पे तो न आहे? बल्कि साहब फरमाइनि था उहा निमाज़ पाण हिकु कलक खे परेशानी में निमाज़ अदा कई आहे, मालूम न आहे अनस बिन अबी मरसद गनवी जो छा थियो। अञा पाण फजर नमाज़ पढ़ाए करे फारिग थिया आहिनि, साम्हूं तेज़ तरीन अंदाज़ में घोड़नि जी झुरमट में सैयदना अनस बिन अबी मरसद अॼु हाज़िर थियनि था। पा फरमाइनि था ऐं अनस रातों की रात कुछ आराम कयो आहे या न? फरमाए तो अल्लाह जे हबीब तव्हांजो चौकीदार हुजां ऐं मुंहिंजूं अखियूं बंदि थी वञनि, भला मुमकिन थी सघे थो? ऐं जेकॾहिं आराम करियां तव्हांजी केरु हिफ़ाज़त कंदो? पूरी राति गुज़री चुकी आहे, मूं करे आराम न आहे। ऐं सिर्फ़ु इहे न आहे, हिकु हदीस अल्फाज़ आहिनि, इंतिहाई हिकु राति तेज़ तरीन सर्दी किरे थी ऐं सर्दी जी कैफ़ियत आहे। शाम वेले हज़रात सहाबा ज़मीन में वॾा खॾा खोटीनि था ऐं ज़मीन मंझि बंदि थी वञनि था, तां त सर्दी जे शिदत खां महसूस असां महफ़ूज़ रहूं। उन दौरान पाण ऐलान फरमाइनि था, पा फरमाइनि था हा हेतिरी सख़्त सर्दी आहे
दुश्मन अज वार करे सके थो। मई अकरौलना लैला, अजो की रात असांजे केरे फास कंदो। एक साहबी उठी करे बीहे थो, पाण खे दुआ जा ढेर ॾेई छॾनि था, पाण जरा दुआ बरकत घुरनि था, अञा दुआ जा अल्फाज ख़त्म न आहिनि था। ॿियो साहबी उठी करे बीहे थो, फरमाए थो अल्लाह जा हबीब, बर्फ़ किरी रही आहे, सख़्त ॾाढी सर्दी आहे, लेकिन तव्हांजी चौकीदारी करणी आहे, असीं तव्हांजा मुहाफ़िज़ बनी करे रहंदासीं। भाइरो, इहे सिर्फ़ मर्द न आहिनि, बल्कि औरतनि जी दिली तमन्ना हुई। ऐं सिर्फ़ तमन्ना न हुई, बल्कि मैदान जिहाद में बि पंहिंजे अॻियां बीह करे पंहिंजी जान खां ज़्यादा अल्लाह जे हबीब जे जान जी हिफ़ाज़त कई। सैयदना तुलैब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु सहाबी रसूल आहिनि, मुसलमान थियनि था, संदन वालिदा मुसलमान थिए थी। मैदान जंग ऐं जज़्बे जिहाद जूं इहे ॻाल्हियूं जॾहिं ॿुधे थी, तॾहिं ज़बान ते हसरत अल्फाज़ अचनि था। फरमाए थी, ऐं काश असांखे जेकॾहिं तलवार रखण जो हुकुम हुजे, असां जेकॾहिं मैदान जहाद में बीह करे दुश्मननि ते वार करियूं, त करे असां प्यारे पैगंबर जे अॻियां मुहाफ़िज़ हुजूं, असां प्यारे पैगंबर जो दिफ़ा करियूं। तव्हां अंदो लगायो जिन शख़्सियतनि इहा दावा कई, अरे अल्लाह जे रसूल, तव्हांजी जेका जान आहे असांखे पंहिंजी जान खां ज़्यादा महबूब आहे, छा महबूब हुई या न? भाइरो, इंसान जंहिंसां मोहबत कंदो आहे उन सां बार बार ज़ियारत जी कोशिशि कंदो, उन सां बार बार दीदार थी वञे, बार बार ज़ियारत थिए। ऐं हीअ त मोहब्बत का मामूली न आहे, पूरी इंसानियत जे सरदार आहिनि। सैयदना आदम अलैहिस्सलाम खां वठी करे आख़िरी इंसानियत ताईं जेको हुस्न आहे, रानाई आहे, जमाल आहे, कमाल आहे, अकेली शख़्सियत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हासिल आहे। छो न अहिड़ी शख़्सियत सां ख़ूब प्यार कयो। हदीस अल्फाज़ आहिनि, सैयदना अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिनखे पाण यमन जो गवर्नर बनाए करे मोकिलीनि था। इहो सैयदना मुआज़ बिन जबल खां 6 महीना अॻु में पाण यमन जो गवर्नर बनाए करे मोकिलीनि था। अधु साल जो मुद्दो आहे, तक़रीबन 6 महीने जो मुद्दो आहे। प्यारे हबीब सां मुलाक़ात थी न सघी आहे। पंहिंजे आजू जे बिना ते पाण यमन न वञनि था, ऐं जॾहिं इहे 6 महीना पूरा करे वापसि मदीने शरीफ़ अची विया। हदीस अल्फाज़ आहिनि, इन वादी यसरब जे जॾहिं वेझो पहुचण वारा आहिनि, सैयदना अबू मूसा अशरी पंहिंजे सवारी खे थपके करे हलाइनि था ऐं पंहिंजे सवारी ते रिजिज़ ऐं शारो शायरी जे अंदाज़ में हिकु अजीब बैत ॻाईंदा अचनि पिया, गदन नल कल हिब्बता मुहम्मदन व हिज़्बहू। ऐं सवारी ज़रा तेज़ बंदी करे हल, महबूब सां मुलाक़ात थियणी आहे। 6 महीना 6 रातियूं पंजी चुकियूं आहिनि, 6 महीननि जो रातियूं पंजी चुकियूं आहिनि। प्यारे हबीब जे चेहरे अनवर खे ॾिठो न आहे। सवारी तेज़ हल, हाणे असां मदीने जे क़रीब पहुचण वारा आहियूं। प्यारे हबीब सां मुलाक़ात थियणी आहे ऐं हज़रात सहाबा सां मुलाक़ात थियणी। सिर्फ़ एतिरे क़दुरु न आहे, जिन शख़्सियतनि जेकॾहिं प्यारे रसूल खे ॾिठो न हूंदो हो, उहे ॾिसण जे लाइ केतिरे क़दुरु आरज़ूमंद हुआ ऐं तमन्ना कंदा हुआ। वफ़द अब्दुल कैस जेको हितां असांजे अदब खां वञी करे अदब मां वियो आहे ऐं प्यारे हबीब जे हथ ते बैत आणे करे मुसलमान थियो आहे। हदीस अल्फाज़ आहिनि, उन्हनि में अब्दुल कैस नाले हिकु इंतहाई सुलझल, बुर्दबार ऐं संजीदह शख़्स आहे। जॾहिं प्यारे रसूल जे अॻियां वञी पहुचनि था, सुने बि दाऊद जी रिवायत आहे, पंहिंजे उठनि खे सही ॿधनि कोन पिया, अञा संज मथां लाथा कोन्हे, बसि सवारियूं ते छॾे करे पंहिंजे अॻियां किरी पवनि था। हदीस अल्फाज़ आहिनि, पाण सां मुसाफ़ो कनि था। हदीस अल्फाज़ आहिनि, पंहिंजे हथनि खे चुमनि था, पंहिंजे पेशानी खे चुमनि था, के जज़्बे ऐं फ़र्द मोहब्बत में अॻिते वधी करे पंहिंजे पेरनि खे चुमी ॾियणु शुरू कनि था। अल्लाह जे रसूल, तव्हांजे चेहरे अनवर खे ॾिसण जे लाइ हेतिरी आरज़ू खणी करे आया आहियूं, पंहिंजे हथनि ऐं पेरनि खे इहे चुमणु शुरू करे छॾी। ऐं सिर्फ़ एतिरे क़दुरु न, हिकु सहाबी रसूल आहिनि, सैयदना उसैद बिन हुज़ैर रज़ी अल्लाहु ताला अन्हु जंहिंजे बारे में हदीस अल्फाज़ आहिनि, साहब फरमाइनि था, इंतहाई खुशतबा सहाबी, मज़ाक़ बि जो सहाबी आहे, मश्करी कंदो रहियो, खिलाईंदो ऐं सहाबा किराम खे खुशतबी पंहिंजे ॾेखारींदो। प्यारे हबीब जी महफ़िल हुजे, पंहिंजे महफ़िल में वेहंदे हिकु दफ़ा कुझु मश्करी मज़ाक़ कनि था। पाक सल्लम जिन पंहिंजे छड़ी जे ज़रिए उसैद बिन हुज़ैर खे पंहिंजी जब खणनि था। बिला आख़िर ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं, हीअ रबीउल अव्वल जूं शुरूआती तारीख़ूं,
जिन में असांखे जश्न यादि ईंदो आहे। हीअ रबिउल अव्वल जा इब्तिदाई ॾींहं जिन में असां ईदो मल्हाइण जे लाइ रोडनि खे सजाए करे रखंदा आहियूं बर्फ़नि जे ज़रिए। ऐं ख़ुदा भलो करे इन चाइने वारे बर्फ़नि जो इहे जेकॾहिं न हुजे त असां पंहिंजे किरदार जे ज़रिए पंहिंजो मुहबत जो करे सबूत ॾेई करे कोन सघंदो। मुस्लमान खां पुछी करे ॾिसो सही, इहे रबिउल अव्वल जा आख़िरी जेके ॾींहं प्यारे हबीब जे ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं हज़रत सहाबा त कीअं गुज़रिया। आख़िरी 5 ॾींहं आहिनि। पाण पंहिंजे मिंबर ते वेही करे हज़रत सहाबा खे फरमाइनि पिया, साथियो जेकॾहिं मूं कंहिंखे मारियो हुजे, जेकॾहिं मूं कंहिंखे बेॾोही चयो हुजे, कंहिंखे धक कयो हुजे, ऐं पूरी इंसानियत जो सरदार आहियां, अॼु हिते पंहिंजो बदिलो ॾियण जे लाइ तयारु आहियां, बिजाए हिन जे सुभाणे रोज़ माशर पुरसात मूंखां बदिलो हा जंहिंजो बदिलो रहियल हुजे मूंखां वठी सघे। अजीब मंदर आहे। उसैद बिन हुज़ैर जेको खुश तबा ऐं मज़ा तबीयत जो सहाबी आहे, उथी करे बीहे, हा अल्लाह जे रसूल मुंहिंजो हिकु बदिलो रहियल आहे। फलां महफ़िल हुई, तव्हांखे मंदर यादि हूंदो, मूं फलां मज़ाक़ कयो हो ऐं तव्हां पंहिंजे चाबक जे ज़रिए मूंखे फलां मौक़े ते लथाई। पाण फरमाए था, उसैद ताल फ़क़्त सां मिनी, अॼु मूंखां बदिलो वठी वठ बिदाए रोज़े माशर जे ऐं पुरसरात ते। उसैद बिन हुज़ैर ते वधे थो। अजीब मंदर आहे। हिन महफ़िल में फिदाइयान इस्लाम मौजूद आहिनि, शमए नबूवत जा उहे परवाना मौजूद आहिनि जेके दुश्मन जेके हथ खे अॻियां अचणु कोन ॾींदा हुआ। मुगीरा बिन शोबा हुदैबी जे मौक़े ते जॾहिं हथ अॻिते वधायो आहे, उर्वा बिन मसूद सकफ़ी जॾहिं हथ अॻिते वधायो आहे, मुगीरा हथ खे पोइ ते छिके वरितो आहे। प्यारे हबीब जे ॾाढ़ी खे हथ न लॻाए, चेहरे ते हथ न लॻाए, तोखे कंहिं ज़रूरत न आहे। प्यारे हबीब जे चेहरे अनवर ते हथ लाही। उहे तमामु फिदाइयान सहाबा फिदाइयान अॻियां मौजूद आहिनि, लेकिन उसैद बिन हुज़ैर ते वधे थो, ऐं अल्लाह जे रसूल मुंहिंजो बदिलो रहियल आहे ऐं तव्हां खां बदिलो वठनि। ऐं मिंबर जे क़रीब पहुचे थो, ताल फ़क़्त सां मिनी, हा उसैद बदिलो वठी वञ। जॾहिं साम्हूं पहुचे थो, फरमाए त अल्लाह जे हबीब बदिलो बराबरि भला कीअं थिए। ऐं उसैद बिन हुज़ैर आहियां, ग़रीब शख़्स आहियां, जंहिं ॾींहुं तव्हां मूंखे लठई हुई उन ॾींहुं उसैद जे जिस्म ते कुर्तो न हो बल्कि पुठा उघाड़ा, ऐं तव्हांजे जिस्म अतार ते अॼु कुर्तो मौजूद आहे। पाण फरमाइनि था, हा उसैद बदिलो बराबरि करियूं था, पंहिंजे कुर्ते ॿार खे मथे खणनि था। हदीस जा अल्फाज़ आहिनि, अञा बसि कुर्ते ॿार खे मथे खणण जी देरि हुई, सैयदना उसैद बिन हुज़ैर जिस्म सां चिपटी पवनि था, पाण खे चुमियो ॾियणु शुरू कनि था। हाज़ा उरीदु या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जे हबीब बसि अलविदाई ॻाल्हियुनि मां लॻे पियो, नसीहतूं आख़िरी आहिनि, अलविदाई ॻाल्हियूं आहिनि। दिलि चाहे थी वेंदे वेंदे तव्हांजे जिस्म अतार ते मुंहिंजा चप बि लॻी वञनि, शायदि इन अमल जी बिना ते मूं ते जानम हराम बणिजी वञे। ॿियो को बदिलो न आहे। अॼु बदिलो इन कैफ़ियत में ऐं चप खणी करे तव्हांजे जिस्म अतार सां लॻाई। ऐं सहाबा किराम जी इहा कैफ़ियत आहे। सैयदना हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पंहिंजी वालिदा पुछे थी, ऐं पुटड़ा प्यारे हबीब खे न ॾिसंदे तोखे केतिरो टाइम थियो? फरमाए थो, अम्मा जान मूंखे 2 ॾींहं थी विया। फरमाइण लॻी, अल्लाह जे प्यारे हबीब वञी करे माफ़ी घुरी, मुंहिंजे मुतालिक़ ऐं पंहिंजे मुतालिक़। माफ़ी कहिड़ी ॻाल्हि जी? माफ़ी इन शइ जी, ऐं अल्लाह जे रसूल 2 ॾींहं थी विया आहिनि ऐं तव्हां सां मुलाक़ात कोन्हे। यानी तूं अंदाज़ लॻायो छा शौक़ ज़ियारत रसूल आहे, दीदार रसूल जो केतिरे क़दुरु ज़ौक़ ऐं शौक़ आहे। हिकु साहिबे रसूल जंहिंजो नज़र वियो हलियो प्यारे हबीब जे वञण जे बाद, हज़रत सहाबा गॾिजी करे जॾहिं उन सां ताज़ियत ऐं तसल्ली ॾियनि था, तॾहिं फरमाए थो, हाणे मूंखे नज़र जी का परवाह न आहे। जंहिं नूरे नज़र जे ज़रिए प्यारे हबीब खे ॾिसंदो रहियसि, और जॾहिं अल्लाह जे रसूल न रहिया, मूंखे नज़र जी का परवाह न आहे। ऐं भाइरो, इहे साॻी मौज़त शख़्सियतूं, इहे प्यारे हबीब जा सुनारी सहाबा जॾहिं महफ़िल में थी वेहंदा हुआ, सहाबे किराम नक्शो ईअं छिकियो आहे, कान अला रूसिहिम अत-तैर, ईअं अची वेहंदा हुआ गोया के इन्हनि जे मथनि जे मथां पखी वेठा हुजनि, टंग झुकायल आहिनि, आज़ी सां इनकिसारी सां, या रसूल अल्लाह, या नबी अल्लाह। ऐं जेकॾहिं पाण आर्डर जारी कंदा हुआ, अञा मिंट ऐं सेकंड कोन गुज़रंदो हो, उन शइ ते फौरन अमल कंदा। ऐं जेकॾहिं कंहिं शख़्स जी इहा कैफ़ियत हूंदी हुई, जेकॾहिं बग़ैर बाक़ाइदे गॾु वेठल हूंदो हो, फौरन निकिरी वेंदो हो, मूंखे नथो जुगाए प्यारे हबीब सां गॾु वेठो हुजां, कंहिं वण जे हेठां छो न, पर प्यारे हबीब सां गॾु वेठल हुजां ऐं मूं ते हुस्न बि फ़र्ज़ हुजे।
सैयदना अबू हुरैरा वापस वजन था ऐ गुस्ल करे चन था बा फरमाता छाजी बनाते फरमाता अल्लाह जे रसूल बस मुते गुस्ल फर्ज हो ऐ तवा जे महफिल में इनी वेण के मु पसंद कोन कई। ये हजरत सहाबा जिनके अदब रसूल जी एतरे कदर अहमियत है, लेकिन प्यारे पैगंबर जे जै जगह ते बीठा आहिनि मिंबर जे अदब एहतराम छा है। हदीस जा अल्फाज आहिनि प्यारे हबीब जे वजन खां पोइ एक दफ़ा मस्जिद नबी में कुछ शख्स आहिनि जेके मस्जिद नबी में मिंबर जे सामूं शोर कर रहा। सैयदना उमर बिन खत्ताब उठन था फरमाइन था अल्लाह के अल्लाह जो खौफ नथो पैदा थिए सामूं मिंबर रसूल मौजूद है ऐं तव्हां वॾे सां ॻाल्हायो पिया। मिंबर रसूल मौजूद है जै जगह ते प्यारा रसूल भी करे पाण वादो नसीहत कंदा हुआ ऐं तव्हां सामूं शोर करियो पिया। सैयदना बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके सफ़र में हलंदे अचानक सवारी अॻिते वही वञे थी। उमर बिन खत्ताब झंझोड़े करे फरमाइनि था ऐ इब्न उमर अहिड़ो सरकश करे चयो आहीं नाफरमान करे चयो आहीं प्यारा हबीब पोइते आहीं ऐं तूं अॻिते वधी वियो आहीं। सिर्फ़ ईअं न आहे बल्कि सैयदना उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाण हिकु दफ़ा सवार बनाईंदा पा फरमाइनि था उक़बा अॼु मुंहिंजी अज़बा ॾाची हुजे तूं सवार हुजे ऐं तुंहिंजे पोयां वेठल हुजां। सैयदना उक़बा शर्मिंदा हालत में सवार के गाड़ी के सवारी के हला रहे आहिनि। पा फरमाइनि था ऐ उक़बा ऐ सवार इन सवारी के ज़रा तेज़ हलाए। फरमाए तो अल्लाह जे हबीब सवारी तव्हांजी आहे मूंखे झटकींदी शर्म थो थिए मूंखे शर्म थो थिए तव्हांजी सवारी आहे अज़बा ॾाची तव्हांजी आहे इन ॾाची खे आउं झणकियां इन खे तेज़ी सां हलायां। उक़बा बिन आमिर खे शर्म थो थिए ऐं जेकॾहिं उन हूंदे को पान आर्डर जारी कंदा हुआ हज़रात साहब फौरन तामील कंदा हुआ। अनेक रिवायत मौजूद आहिनि। सैयदना इब्न उमर जो वो वाक़ियो असांजे लाइ काफ़ी आहे। इन आख़िरी नसीहतनि में जॾहिं पाण फरमाइनि था जेकॾहिं असां साम्हूं वारे दरवाज़े खे औरतुनि ख़ासि करे छॾियूं इब्न उमर फरमाइनि था बसि पाण एतिरो मशवरो वरितो हो पोइ कॾहिं मूंखे यादि कोन्हे ऐं उन दरवाज़े मां वापसि मस्जिद नबी मां आयो उन दरवाज़े मां। ऐं भाइरो जॾहिं अल्लाह जा प्यारा हबीब न रहिया पाण दुनिया में विया हलिया रबीउल अव्वल जी ये साॻी तारीख़ूं जिन में मुसलमान के पंहिंजो जश्न यादि ईंदो आहे जिन में पंहिंजी मीलाद यादि ईंदी आहे मुसलमान के सिर्फ़ ख़ुशी यादि ईंदी आहे। उन्हनि ॾींहंनि में हज़रात सहाब जी कैफ़ियत छा बने लेकिन प्यारे हबीब सां मोहब्बत जा वाक़िया जंहिंमें पाण जूं यादगारूं उन्हनि जे सीननि में कहिड़ी तरह समायल ऐं मोहब्बत जा दास्तान उन्हनि जे दिलनि में ता हयात कहिड़ी तरह निकिरी कोन सघिया। एक हदीस अल्फाज आहिनि सही बुखारी जी रिवायत आहे सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन मस्जिद नबी आहे ख़मीस जे ॾींहुं अचनि था शाम वेले मग़रिब नमाज़ खां पहिरीं मस्जिद नबी में दाख़िल थियनि था। इब्न अब्बास ज़ारो क़तार हुअनि पिया। इब्न अब्बास छा थियो आहे फरमाए थो वमा तदरून यौमल ख़मीस अव्हां खे कहिड़ी ख़बर इहो ख़मीस जो ॾींहुं असां तां कीअं गुज़रियो। ही वो ॾींहुं हो जंहिं ॾींहं जी शाम यानी मग़रिब नमाज़ में पाण सूर मुरसलात आख़िरी नमाज़ पढ़ाई हुआ जारी किरत पाण आख़िरी कराई हुआ फबी हदीस बादहु युमिनून पंहिंजा आख़िरी अल्फाज आहिनि ऐं उन ॾींहं खां पोइ असां पंहिंजी किरत कोन ॿुधीसीं। अॼु मूंखे उहो यौमुल ख़मीस यादि अचे उहो ख़मीस जो ॾींहुं यादि अचे थो। इहो रबीउल अव्वल जंहिंजे 12 तारीख़ खां पोइ जॾहिं ॿियो ऐं टियों जुमो थिए थो हज़रात सहाबा उम्मे ऐमन जे घर करे वञनि था। इस्लाम की तारीख़ के जरा खंगाल करे ॾिसो मुसलमानों तव्हांखे परान जा दास्तान यादि आहिनि तव्हां नावल खणी करे पराए डाइजेस्ट यादि करे ॻाइणियुनि जा नाला फनकारनि जा नाला शोर ऐं शराबुनि खे यादि आहे तव्हांखे मालूम हुजे इस्लाम जा फिदाइयान ऐं इस्लाम तां क़ुर्बान थियण वारियूं जेके औरतूं आहिनि उहे बि केरु आहिनि। छा तव्हांखे मालूम आहे उम्मे ऐमन केरु आहे जंहिं उम्मे ऐमन जे बारे में पा फरमाइनि था उम्मी बाद उम्मी मुझे अम्मा जान आउं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी त न सघियसि लेकिन अम्मा जे वञण खां पोइ उम्मे ऐमन मुंहिंजी माउ। हदीस जे अल्फाज़ के मुख़्तलिफ़ अंदाज़ में ॻोल्हे करे ॾिसो कॾहिं पाण उम्मे ऐमन जे घर वञनि पिया कहलू लकनि पिया उम्मे ऐमन कॾहिं पाण खे सरी करे पई उम्मे ऐमन पाण खे ख़वाब ॿुधाए पई। हज़रात सहाबा कंहिं ॿिए टे जुमे ते उम्मे ऐमन जे घर वञनि था ज़ारो क़तार रोए थी अम्मा रोई छो थी फरमाए थी बसि ॾुख न ॻाल्हि जो आहे हाणे खां पोइ जिब्राइल अमीन ज़मीन ते यानी वही खणी करे कोन्हे। ऐं सिर्फ़ु ईअं न सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन रबीउल अव्वल खां पोइ प्यारे हबीब जे वञण खां पोइ जॾहिं पहिरियों रमज़ान मुबारक थिए थो हदीस अल्फाज आहिनि सैयदना बिन उमर मस्जिद नबी में अचे थो
पान जे एतकाफ के जगह ते अचे थो, एक इंतहाई गुरबत, इंतहाई परेशानी की हालत में, कलक की हालत में उदासी बंदी करे बीठल है। इब्न उमर उदासी छाला फरमाए थो, गुजरल साल रमजान जो महीनो हो या जी तारीख शुरू थी हुई, पान एतकाफ वेठा थे तॾहिं पर हिन जगह ते बीठा। वह बेग सैयदना अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे याद अचे थी के ॾींहं थी विया मुसलमाननि ता प्यारे हबीब जो यादगारी विसरियूं न आहे। एक दफ़ा सैयदना हसन इब्न अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन अबू बकर सिद्दीक के अॻियां लॻनि था, सैयदना अली इब्न अबी तालिब अॻियां मौजूद आहिनि। पा फरमाए था, कुर्बान बणिजे मुझे प्यारे हबीब की चाल ऐं ढाल मूंखे महसूस थिए। मथे खणनि था, सूंघीनि था, चुमनि था, प्यारे हबीब की चाल ऐं ढाल पुरानी याद मूंखे ताज़ी थी वई। छा साहब किराम जी मोहब्बत। हज़रत अबू महज़ूरा रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन सहाबी रसूल आहिनि, जिनके पार मक्के जो मुअज़्ज़िन बनाए कर रखियो आहे, जंहिंजी कैफ़ियत छा आहे। पाण जॾहिं अज़ान सिखाई हुई, अबू महज़ूर जे पेशानी ते हथ रखी करे पाण यादि कराइनि था, अज़ान ॾिराइनि था। अबू महज़ूर फरमाए थो, उन ॾींहं खां वठी करे मुन वारनि खे कॾहिं कटायो न। छाजी बिना ते इन्हनि वारनि ते प्यारे हबीब जा हथ लॻा। हिकु सहाबी औरत फरमाए थी, प्यारे हबीब जंग का वापस ईंदे पाण उन खे हार पाराइनि था, उहा ज़िंदगी भर पंहिंजो हार लाहे नथी, ऐं जॾहिं फौत थिए थी तॾहिं नसीहत करे थी, वसीयत करे थी, मूंखे हार समझ दफ़न करे छॾियो। छाजी बिना ते इहे प्यारे रसूल यादगिरी। भाइरो असां वेही करे वीचार करियूं, छा इहा मोहब्बत सां मौजूदु आहे? मोहब्बत जो जज़्बो इहो असां में मौजूदु आहे। अल्लाह सुब्हानहु तआला जंहिं मोहब्बत जी असां खां घुर कई आहे, ही उहा मोहब्बत जंहिंमें इताअत हुजे, जंहिंमें फरमान बदारी हुजे, जंहिंमें ताबेदारी हुजे, प्यारे पैगंबर जो दिफ़ा हुजे, बिदअतनि जो रद्द हुजे। शर अल्लाह सुब्हानहु तआला असांखे प्यारे हबीब सां गहरी मोहब्बत करण जी तौफ़ीक़ फरमाए, असांजे अमल खे क़बूल मंज़ूर फरमाए, असांखे दीन इस्लाम जे इन जेका ख़ारिजी हफ़वियात आहिनि, बिदअत आहिनि, इन्हनि जे खां दूर करे ऐं जो दिफ़ा करण जी तौफ़ीक़ फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दावाया अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।